सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहसास किफ़ालत प्रोग्राम जी क़िस्त वठण लाइ चौथे ॾींहं बि सेंटरनि ॿाहिरां वॾे तादाद में औरतूं गॾु थी वयूं, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में कटौती कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वियो। कोट गुलाम मोहम्मद में वज़ीर आज़म पारां शुरू कयल एहसास प्रोग्राम तहत ग़रीब औरतुनि में पैसा तक़सीम कया विया, जंहिं दौरान औरतूं हज़ारनि जी तादाद में सेंटरनि ॿाहिरां पहुची वयूं। पुलिस पारां सख़्ती बावजूदि औरतूं कलम 144 जी मुसलसल भञकड़ी कंदियूं रहियूं। कलोई में भी एहसास प्रोग्राम तहत हक़दारनि में पैसा विराइण जो अमल चौथे ॾींहं भी जारी रखियो वियो, जंहिं दौरान सवे औरतूं कलोई सेंटर ते पैसा वसूल करण लाइ मौजूद रहियूं, जॾहिं त इंतज़ामिया पारां कलोई में क़ाइम सेंटर अंदर 3 फुटनि जे मुफ़ासिले ते कुर्सियूं लॻाए औरतुनि खे विहारियो वियो। चेलार में भी एहसास किफ़ालत प्रोग्राम तहत सेंटर ते मिलंदड़ 12,000 रुपया अॼु चौथे ॾींहं भी हक़दारनि खे ॾिना विया, जॾहिं त हक़दारनि जी सहूलियत लाइ 3 काउंटर क़ाइम कया विया, जिते पुलिस, रेंजर्स ऐं लेडीज़ पुलिस पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदी रही। खिपरे वेझो एहसास किफ़ालत प्रोग्राम तहत गवर्नमेंट हाई स्कूल लूणखाण में हक़दार औरतुनि में 12,000 रुपया विराया विया, जॾहिं त औरतुनि जी रश वधण सबबि खिपरो जा मेन सेंटर हाई स्कूल खिपरो ऐं डिग्री कॉलेज खिपरो बंदि कया विया। खानपुर महर में भी एहसास किफ़ालत प्रोग्राम सेंटर ते हक़दार औरतुनि खे 12,000 रुपया रक़म ॾियण जो सिलसिलो जारी रखियो वियो, जॾहिं त सेंटर ॿाहिरां ऐं अंदर पुलिस ऐं रेंजर्स जा जवान पिणु मुक़रर कया विया हुआ। जॾहिं त एहसास किफ़ालत प्रोग्राम सेंटर ॿाहिरां औरतुनि जा हजूम तोड़े रक़म सुस्त रफ़्तारी सां मिलण वारनि शिकायतुनि ते पीटीआई अॻवान मीर इफ्तिख़ार ख़ान लुंड खानपुर महर में क़ाइम एहसास किफ़ालत प्रोग्राम सेंटर जो दौरो कयो, जिते हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खानपुर महर सेंटर ते इंतज़ाम तमामु बहितर कया विया आहिनि। हुन चयो त हिते रक़म मां कंहिं बि क़िस्म जी कटौती न पई कई वञे। कुंभ में भी एहसास प्रोग्राम जी रक़म में कटौती कंदड़नि ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई कंदे अब्दुल गफ्फार गोपांग, जावेद तुमरानी, अल्ताफ मलाह ऐं गुल मोहम्मद कलादीअ खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾिया। भोजपुर में भी एहसास प्रोग्राम तहत हक़दारनि खे क़िस्त ॾियण लाइ डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियाणीअ जी हिदायत ते कशमोर ज़िले अंदर 34 कैश सेंटर क़ाइम कया विया आहिनि, जिते आर्मी ऐं पुलिस जी सख़्त निगरानीअ में एहसास प्रोग्राम में रजिस्टर्ड थियल पहिरें मरहले में औरतुनि खे 12,000 रुपया ॾियण जो सिलसिलो चौथे ॾींहं भी जारी रखियो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।